इन वक्त असां कोटड़ी जे ओवरहेड ब्रिज ते मौजूद आहियूं। नाज़रीन, कुछ साल अॻु में जेको आहे सरकार पारां ही ओवरहेड ब्रिज जेको आहे तक़रीबन 2 अरब रुपयनि जी लाॻत सां जोड़ायो वियो, पर कुछ ही सालनि में जेको आहे ही पुल ही ओवरहेड ब्रिज आहे जेको उहो उनजो हिकु पासो मुख़्तलिफ़ हंधनि तां वही वियो आहे, टुटी वियो आहे ऐं 24 कलाक हिन रोड तां आमदो रफ़्त आहे, पर हिन रोड जी हालति इंतिहाई ख़राबु आहे। अचो हिते त मौजूद ड्राइवरनि सां मुसाफ़िरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हू छा था चवनि। बस ये नहीं बना रहे, हम जलील हो रहे हैं, रोड टूटे हुए हैं हर जगह पर, हम जलील हो रहे हैं। ड्राइवर सरकार को अपील है ये मेहरबानी करके ये रोड बनाए। तकलीफ तो होती है, नुकसान गाड़ियों का हो जाता है, 4-4 दिन खड़े होते हैं। बस तव्हां ॾिसो पाणी रस्ते जी छा हालत लगी पिया, गाड़ियुनि जे हेॾां होॾां एक्सल वग़ैरह टुटी था वञनि, बेरिंग टुटी था वञनि, महंगाई लगी पिया हींअर, असां छा कयूं। तो ठहणु खपे। ॾिसां हींअर माण्हूअ खे अस्पताल वञिणो आहे, केॾी तकलीफ़ुनि सां वञे, रस्तो साफ़ हुजे त टाइम सां सर पहुचंदो न। हे असांजे रस्ते जी हालत आहे, तव्हां पाण ॾिसी सघो था, हेॾो छा हालत आहे, होॾां परियों छा हालत आहे। हे रस्तो त लाज़मी ठहणु खपे ई खपे, कहिड़ी बि हालत में। बिल्कुलु साईं चवनि था रोड ठहे कोन थो, असां तमामु ज़लील थी वञूं था। को बीमार माण्हू अचे छा, राति जो हिते ट्रैफिक जाम थो थिए, एक्सीडेंटूं थियनि था, हिते हादसो थियनि था, ॾाढो माना तकलीफ़ आहे। लोड गाॾियुनि जे लाइ ॾिसींदो पाण नुक़सान थियनि था वॾा वॾा। गवर्नमेंट महिरबानी करे हिन खे ठाहे सिधो करे ॾे सवलो जीअं। वॾो हादसा थियनि था, गाॾी एक्सल टुटनि था, हिसा टुटनि था, जंपिन खॾा आहिनि, गाॾी जो इलाही नुक़सान थिए थो, वॾो वॾो नुक़सान थिए थो। रोड ठाहिणु खपे, महिरबानी करे गवर्नमेंट महिरबानी करे रोड ठाहे ॾिन। गाड़ी का ही नुकसान होता है, नीचे आदमी आ जाए उसका नुकसान है, आदमी कोई मार जाए वो ड्राइवर के ऊपर है। रोड का कोई नहीं पूछेगा कि रोड क्यों गलत है। ये रोड बनना चाहिए सर, बनना चाहिए। टैक्स लेती है हुकूमत, टैक्स लेती है, अभी 1000 रुपए का चालान कराया है। काफ़ी विच में हिते गाॾी काठ वारी किरी था पाण थी, हिते टेलर जेको सो फसी हलियो, काफ़ी नुक़सान थो अचे। इहे असांजे ॻोठ। कैमरामैन सरमत गुल सां गॾु लतीफ़ शोरो, KTN न्यूज़, कोटड़ी।